अल्लाह करीम जा बेपाया एहसान ऐं शुक्राना जे मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम असांखे अॼु हीअ बरकतुन भरी रात नसीब फरमाई आहे। अज़ीम इज्तिमा इंसानन जो भी आहे, इज्तिमा मुहब्बतुन जो भी आहे। जिएं इंसान गॾु थिया आहियो तीअं हिन महफ़िल में नेक ऐं सालिह जिन्नात जो भी इज्तिमा आहे ऐं अल्लाह जा मलाइक भी हिन महफ़िल में हाज़िर आहिनि ऐं इबाद सबा तोखे ख़बर आहे मेहमान असांजा अञा अचणा आहिनि। इबाद सबा तोखे ख़बर आहे मेहमान असांजा अचणा आहिनि। गुलड़ा न विछा तूं राहुन में असां नीण विछाइण वारा हूं। गुलड़ा न विछा तूं राहुन में असां नीण विछाइण वारा हूं। ऐन मुमकिन आ गुलामन जे हिन अज़ीम इज्तिमा ते आका खणी करम कन। हिन फ़कीरन मिस्कीनन परे परे का गॾु थियण वारन जे मथां खणी मदीने वाला साईं पंहिंजी करम नवाज़ी फरमाए। ऐं इहा ई संदन शान करीमियत आहे। ऐं ईअं ई पाण पंहिंजे ग़ुलामन ते महिरबानियूं फरमाईंदा आहियूं। अगर एक झलक एक लम्हो करम नवाज़ी कन तो सारे मजमे जा वारा नियारा थी वञन। ही हवाऊं बुधाइन पियूं, ही फजाऊं बुधाइन पियूं, ही रौनकूं, ही महफिल जे अंदर ही समा बुधाए पियो। तो करम जरूर थी दो। मुझा भाइरो, मुझा दोस्तो, अज पंजे दिलन के संभाले वेहो, पंजे उज़वन के संभाले वेहो, पंजे निगाहन के संभाले वेहो। जने मोहब्बतूं ऐं चाहतूं कमाल ते पहुचंदियूं हन त अताऊं ऐं इनायतूं बि बेइंतहा थींदियूं हन। भाइरो, हेड़ा मौक़िआ जिंदगी में बख्तन ते मिलदा आहिनि। मिस्रन जा मींहं रोज रोज न वसंदा आहिनि। अज
जने करीम पंजो करम कंदा तो असा जड़ा निदोरा बसदोरा थी पौंदा बदबख्त बख्तावर थी पौंदा सखना खाली भरपूर थी पौंदा छो त ही रात इनायतुन जी रात आ मेहरबानियुन जी रात आ या रब तू करीमी व रसूले तू करीम सद शुक्र के हस्ते मियाने दो करीम अल्लाह ब करीमा ऐं मदीने वारो साईं ब करीमा केतरा असांजा भाग भला हैं जो बिन करीमन जे विच में आयो ये मुरादुन जे मानण जी रात आ तमन्नाउन जे पूरे थियण जी रात आ अल्लाह जे तरफा ऐं रसूलुल्लाह जे तरफा मेहरबानियुन जी रात आ पर जरूरत है यकीन जी जरूरत है दिल जे पुख्तगी जी भाईरो पंहिंजे दिलुन में यकीन पैदा कयो छो मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो आ तो गाफिल दिल जी काब दुआ अल्लाह वट कबूल न थींदी आ हथ रब जे दरबार में खयल हुजन ऐं दिल के बे पासे घुमंदड़ हुजे या दुआ अल्लाह वट कबूल न थींदी आ जडे यकीन जी पुख्तगी सां दिल के हाजिर करे बानो पंजे मालिक जे अग्यां दुआ जा हथ खणंदो आ रब्बुल आलमीन जल जलालहू जल शानहू उन जी दुआ के कबूलियत जो शर्फ अता फरमाइंदो आ आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो दुआ मिफ्ताहुर रहमा दुआ रहमत जी कुंजी आ दुआ रहमत जी कुंजी आ कुंजी बंद थियल ताले के खोले छॾींदी आ जेकी तव्हांजे मथां दरवाजा बंद आहिनि को चवे थो मूं ते रोज़ी जो दरवाजो बंद आ को चवे थो मुझो बख्त जो दरवाजो बंद आ को चवे थो मुझे मुरादुन पूरे थियण जा रस्ता बंद आहिनि भाईरो मदीने वारे साईं फरमायो त अद्दुआ मिफ्ताहुर रहमा दुआ रहमत जे ताले खोलण जी कुंजी आ अज कुंजी हथ में खणो ऐं उन ताले के खोलण जी कोशिश कयो तो इंशाअल्लाह अजो की रात में हर एक जा बंद दरवाजा अल्लाह ताला खोले छॾींदो मुझे सोने हबीब मदीने वाले ताजदार फरमायो आ अद्दुआ मुखुल इबादत दुआ इबादत जो मगजा दुआ इबादत जो निचूड़ खुलासो आ
जेतिरियूं भी इबादतूं आहिनि उन्हनि सभिनी इबादतुनि जो मखण आहे त दुआ आहे। ऐं हबीबन करीमन फरमायो उदुल्लाह व अंतुम मूकिनून बिल इजाबा, अल्लाह का दुआ घुरो इन हाल में जो तव्हांजे दिल में पूरो यकीन हुजे कबूलियत जो, कबूलियत जे यकीन सां दुआ घुरो। वअलमू अन अल्लाह ला यस्तजीब दुआउन मिन कल्बिन गाफिल, पक जानो त गाफिल दिल जी दुआ अल्लाह कबूल न कंदो आ। दुआ उहा कबूल थींदी आ जेका दिल जे हुजूर सां घुरी वेंदी आ। ये दुआउनि जी रात आ, ये इजाबतुनि जी रात आ। उन दुआ जे घुरण खां अॻु में कुछ दुआ जा आदाब सेखारण चाहियां थो। जीअं तव्हां उन आदाबनि मुताबिक़ अल्लाह जे हुजूर में दुआ घुरो त तव्हां पंहिंजे मुरादुनि जूं मंज़िलूं माणे मोटो। मुझे सोहणे हबीब मदीने वारे साईं फरमायो आ अद्दुआ हुवल इबादह, दुआ घुरण इहाई इबादत आ। असहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सभिनी इबादतुनि में भली इबादत कहिड़ी आ? मदीने वारे साईं फरमायो त सभिनी इबादतुनि में भले में भली इबादत दुआ है। वरी असहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह भला दुआउनि में भली दुआ कहिड़ी आ? मदीने वारे साईं फरमायो त पंहिंजे सिहत जे लाइ दुआ घुरण या भले में भली दुआ है। कहिड़ी दुआ? सिहत जी दुआ घुरण या सब खां भली दुआ है। मालिकुल मुल्क फरमायो उदूनी अस्तजिब लकुम, तव्हां मूंखां दुआ घुरो मां अल्लाह तव्हांजी दुआ कबूल कया। ही के बादशाह जो ऐलान ना है, ही के वडेरे अमीर एमपीए एमएनए जो ऐलान ना है, ही मालिकुल मुल्क जुल जलाल वल इकराम जो ऐलान आ। अल्लाह फरमाए तो उदऊनी, तव्हां मूंखां घुरो, अस्तजिब लकुम, त मां अल्लाह तव्हांजी दुआ के कबूल फरमाए छॾियां। बाने जे तरफां घुरण ऐं रब जे तरफां ॾियण। बाने जे तरफां इल्तिजा करण, दामन फैलाइण, बुक झले बीहण, आस ऐं उमेद जा हथड़ा खणी बीहण, ऐं मालिक जो कमा त आस वंदन जी आस पूरी करे छॾे। ऐं मदीने वारे ताजदार फरमायो, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का मरवी हदीस आ, साईं फरमाइनि था अद्दुआ यरुद्दुल बला, दुआ मुसीबतुनि खे टारे छॾींदी आ, आफ़तुनि खे हटाए छॾींदी आ। जेका मुसीबत नाज़ुल थी चुकी आ उनखे खणाए वठंदी आ, जेका नाज़ुल थियण वारी आ उनखे रस्ते खां ई दुआ हटाए छॾींदी। ॿुधो मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे ताजदार फरमायो अद्दुआ जुंदुन मिन अजनादिल्लाह मुजन्नदतुन युरद्दुल कदा बाद अन युब्रम, दुआ अल्लाह जे लश्करन मां हिकड़ो लश्कर आ। असां के नाज़ आ पाकिस्तान जी फौज ते, असां के पंहिंजी आर्मी ते नाज़ आ, असां के पंहिंजे सालार ते नाज़ आ, राहीन शरीफ ते नाज़ आ, असां के पंहिंजी फौज ते नाज़ आ। त असांजी फौज, पाकिस्तान जी फौज बहादुर फौज आ। दुनिया जे अंदर हिन जे मुकाबले जी का फौज नाहे। जीअं तोखे पाकिस्तान जी फौज ते नाज़ आ, मदीने वारे साईं फरमायो त बाने जी दुआ जा हथ खणे थो, इहा दुआ बि उन जे लाइ फौज आ, कुदरत जी फौज आ।
जंहिंखे केरु शिकिस्त न ॾेई सघंदो। पाकिस्तान जी फौज दहशतगर्दनि जो मुक़ाबलो करे थी ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जा सिर कुचले छॾे थी। पर दुआ अहिड़ी फौज आहे भाइरो, तव्हांजूं मुसीबतूं, तव्हांजा दुख, तव्हांजा दर्द, तव्हांजूं परेशानियूं, हर परेशानी के हे लश्कर खुदाई आ जेको हर परेशानी के शिकस्त ॾींदो। अल्लाह जो लश्कर कामयाब थी वेंदो। तव्हां हिकिड़े हिकिड़े जी दुआ जुदा जुदा लश्कर आ, पर जेॾी महिल हिननि सॼे इज्तिमा जी दुआ गॾु थींदी, काबिल तवज्जा। मां हदीस जा लफ्ज़ वरी पढ़ां थो। मुझे सोने हबीब फरमायो अद्दुआ जुंदुन मिन अजनादिल्लाह, दुआ अल्लाह जे लश्करनि मां हिकिड़ो लश्कर आ। युरद्दुल क़दा, दुआ अहिड़ो लश्कर आ जेका तकदीर खे मिटाए छॾींदी आ। मौत जो फैसलो बि दुआ हटाए छॾींदी आ। तंग दस्तियुनि खे दुआ परे भॼाए छॾींदी आ। बेरोज़गारनि खे रोज़गार दुआ जे ज़रिए मिली सघे थो। बे औलादनि खे औलाद, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान। दुआ मामूली शे नाहे, अल्लाह जो लश्कर आ, रब जी फौज आ। मुंहिंजा दोस्तो, युरद्दुल क़दा बाद ऐं युबरम, जॾहिं तकदीर मुबर्रम थी वञे, यानी जेका अणमिट हूंदी आ, फैसलो अटल हूंदो आ, अल्लाह जो कानून मुकम्मिल हूंदो आ। ला तब्दील लिकलिमातिल्लाह, अल्लाह जे कलमे में तब्दीली न थींदी आ। पर मदीने वारे साईं फरमायो त तकदीर मुबर्रम थी वञण खां पोइ बि दुआ तव्हांजे तकदीर खे मिटाए सघे थी। छो त ही अल्लाह जो लश्कर आ। दुआ चो अल्लाह जो लश्कर आ। ऐं हबीबन करीमन फरमायो लिल मोमिन इंद फित्रिही दअवतुन मुस्तजाबा। जेॾी महिल रोज़ो रखो न, सुभाणे नफ़िली रोज़ो रखंदव इंशाअल्लाह। चओ नफ़िली रोज़ो रखो। साईं फरमाइनि था जेॾी महिल रोज़े खोलण जो टाइम थींदो आहे, बानो जेका दुआ घुरंदोसि अल्लाह वटि कबो। इहा दुआ रब रद्द न कंदो। रोज़े खोलण वारी दुआ तव्हांजी रब रद्द न कंदो। ऐं साईं फरमाइनि था दावतु सिर तादिलु सबईन दावतन फिल अलानिया। ज़ाहिर ज़ुहूर जूं 70 दुआऊं, पर लिकी लिकी दुआ घुरे उहा हिकिड़ी दुआ हुननि 70 दुआउनि खां बि भली। अल्हम्दुलिल्लाह अॼु त इज्तिमाई दुआ आहे, पर जॾहिं तव्हां पंहिंजे घरनि में हुजो त पोशीदगी में, अकेलायुनि में, घर जे कुंडुनि में लिकी मुझे मालिक जे अॻियां हुज़ूर में हथड़ा खणंदा वञो, अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल करे छॾी। ऐं खबरदार खबरदार, कॾहिं गुस्से में अची, कावड़ में अची पाण खे बददुआ न ॾींदा कयो, पाण खे पिट न ॾींदा कयो, पाण खे या पंहिंजे बच्चनि खे पारातो न ॾींदा कयो। सिंध जे माण्हुनि जी आदत आहे, कावड़ बि आहिनि पुट ते बच्चे ते, हालांकि दिलि सां न चवंदा आहिनि, पर कावड़ में गुस्से में लफ़्ज़ निकिरी वेंदा आहिनि। पुट खे पिटींदा, अड़े अलाह करे छॾ मरी, अलाह करे छॾ ट्रक जे हेठों अची। मदीने वारे साईं फरमायो ला तदू अला अनफुसिकुम इल्ला बिखैर। पंहिंजे पाण ते या पंहिंजे बच्चन ते खैर खां सवा ॿी का बि दुआ न घुरंदा कयो। फइन्नल मलाइकत युअम्मिनून अला मा तक़ूलून। जेॾी महिल तव्हां ॾुक खणंदा आहियो, ओॾी महिल तव्हां अकेला न हूंदा आहियो, तव्हांजे चौधारी मलाइक गॾु थी वेंदा आहिनि। तव्हां दुआ घुरंदा वेंदा आहियो, मलाइक आमीन चवंदा वेंदा आहिनि। पारा तो बसर करे वींदो वा,
पंहिंजे बच्चन के पारा तो न ॾींदा कयो, पंहिंजे सिर के पारा तो न ॾींदा कयो, पर जॾहिं बि दुआ जे लाइ हथ खणो त खैर ऐं बरकत जी दुआ घुरंदा कयो। ताजदार कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला तदू अला अनफुसिकुम वला तदू अला औलादिकुम, पंहिंजो पाण खे बददुआ न ॾियो, पंहिंजे बच्चन खे बददुआ न ॾियो। वला तदू अला अमवालिकुम, पंहिंजे मालन, पंहिंजे जानवरन, पंहिंजे पोखुन, पंहिंजे आबादियुन खे बि पारा तो न ॾींदा कयो। ला तूफकू मिनल्लाह साअतन नील फीहा अताउन फयुस्तजाब लकुम, कॾहिं ईअं थींदो आहे जो इजाबत ऐं क़बूलियत जी घड़ी मुआफ़िक थी वेंदी आहे, लफ़्ज़ निकिरी विया उहे थी पवंदो आहे। इन जे करे जॾहिं बि दुआ घुरो त सुठनि लफ़्ज़नि सां दुआ घुरंदा कयो। पाण खे दुआ ॾियो, पंहिंजे यारनि खे, दोस्तनि खे दुआ ॾियो त सुठनि लफ़्ज़नि सां दुआ ॾींदा कयो। ऐं मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे साईं फरमायो त सल्लल्लाहु बिबुतूने उकफ़िकुम, जेॾी महिल दुआ घुरो था त पंहिंजे हथनि जूं तरियूं पंहिंजे मुंहनि ॾे हीअं कंदा कयो, हीअं न कयो, हथ पुठीरा करे दुआ न घुरो, पर हीअं कयो। दुआ जो तरीक़ो आहे जेको मदीने वारे साईं सेखारियो। फ़ैज़ा फ़रक़्तुम फमसहू बिहा वुजूहकुम, जॾहिं दुआ खां फारग थियो त ये हथ पंहिंजे मुंह खे मलींदा कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल बुक झलियो था न, ओॾी महिल इहो ख़ुदा जे रहमतुनि सां भरिजी वेंदो आहे। जेॾी महिल मुंह खे मलियो था त तव्हांजो मुंहुं बि नूर वारो बणिजी वेंदो। भली कारड़ो कोझड़ो छो न हुजे, पर दुआऊं घणियूं घुरंदो आहे, हुनजे मुंह में मणिया पैदा थींदो, हुनजे मुंह में नूर पैदा थींदो। तव्हां ॾिसो न, सुन्नियुनि जा चेहरा चिमकंदा आहिनि, फ़क़ीरनि जा चेहरा नूर वारा हूंदा आहिनि। अज़ीज़ान गिरामी, मुझे सोहणे हबीब मदीने वाले साईं फरमायो, सलासु दावातिन मुस्तजाबातुन, टे दुआऊं हिन जेके अल्लाह रद्द न कंदो आहे, पक्का पक कबूल है। घणियूं दुआऊं? टे दुआऊं जेके पक्का पक्का अल्लाह वटि कबूल आहिनि। कहिड़ियूं? दावतु साइम व दावतुल मुसाफिर, हिकिड़ी रोज़ेदार जी दुआ ऐं ॿी मुसाफ़िरनि जी दुआ। अॼु तव्हां हिते मुसाफ़िर थी आया आहियो, अॼु तव्हांजी हर दुआ क़बूल आहे। मां नथो चवां, मुंहिंजो मदीने वारो साईं थो फरमाए, मुंहिंजो लजपाल नबी थो फरमाए। ऐं टीं दुआ मज़लूम जी, मज़लूम जी दुआ रद्द न थींदी आहे। साईं फरमाइनि था त जेॾी महिल मेराज ते वञा पियो त हिकिड़ी शइ, मां बुराक ते पियो हुयुसि, पर हिकिड़ी शइ हीअं तकड़ी गुज़री वई, मूंखां वॻ में हली वई, बुराक जे रफ़्तार खां बि तिखी हली वई। मूं पुछियो, जिब्रील ही छा गुज़रंदे ॾिठुमि? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, या मज़लूम जी दुआ हुई, या मज़लूम जी दुआ हुई। ओ वॾेरा साहब, ग़रीबनि सां ज़ुल्म न कर। ओ ऑफिसर साहब, ओ पुलिस वारा, पंहिंजे इक़्तिदार ऐं कुर्सी जे ज़ोर ते ग़रीबनि सां ज़ुल्म न कर। उन्हनि जूं बददुआऊं, उन्हनि जूं आहूं, उन्हनि जे बच्चनि जूं रड़ियूं, इहे अल्लाह जे अर्श खे लोॾे छॾींदियूं आहिनि। ताजदार कायनात हबीब किबरिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेॾी महिल मज़लूम रड़ कंदो आहे त उन जी रड़ ख़ुदा जे अर्श खे लोॾनि में आणे छॾींदी आहे। ऐं रब फरमाईंदो आहे त अर्श सब्र कर, मज़लूम जो बदिलो वठण वारो मां अल्लाह पाण आहियां। अॼु ज़ालिम पंहिंजे ॾाढ ते ज़ुल्म ते कंहिंखे पादर था वात में विझराए। ही इंसानियत आहे, ही शराफ़त आहे। पादर वात में विझी ऐं उन्हनि खे इंसानियत जी तज़लील कई थी वञे,
इंसानियत जो शान छाहे, इंसानियत जी अजमत छाहे। मदीने वारा साईं बैतुल्लाह जो तवाफ था कन पिया, तवाफ कंदे 7 चक्कर मुकम्मिल करे काबे के निहारे फरमाइन था त हे काबा तू अल्लाह जो घर रही, तुझू फजाऊं पाक हन, हवाऊं इज्जत अजमत वारियूं हन। वल्लाहि इन हुर्मतल मोमिन आज़म इंदल्लाह मिनका दरजा। ए काबा मुखे अल्लाह जो कसम त मोमिन बाने जी इज्जत तो काबे का बि अल्लाह वट वधीक प्यारी। जंहिंजी इज्जत के हुजूर काबे का भी वधीक करार दिनो। अज उन इंसान के पातर वात में विझरायो थो वने, के जो मुंह कारो करायो थो वने। ओ वडेरा साहब या पंजे वडेरप जे आधार ते गरीबन सा जुल्म न कर, छो त वाहिदुल कहार जी कोर्ट सब का वधीक ॾाढी सरकार आ। मदीने वाले साईं फरमायो त खम्स दावातिन युस्तजाब लहुन, 5 दुआऊं अड़ियूं हन जेके अल्लाह जरूर कबूल फरमाइंदो आ। दावतुल मजलूम हत्ता यंतसिर, मजलूम जी दुआ रब कबूल कंदो आ जेसी ते उन जी मदद थी वने। मजलूम जो मददगार अल्लाह हुंदो आ, मजलूम जो मददगार चो अल्लाह हुंदो आ। जहें मालिक करीम ते भाड़ियो आ अल्लाह उन जी मदद फरमाइंदो आ। वडेरे के पंजे कुर्सी ते, पंजे पैसे ते, पंजे धन ते नाज आ, पर मजलूम ऐं मिस्कीन जो सहारो अल्लाह का सवा बियो को बि नाहे। बुधो बुजुर्गन फरमायो आ त उहो माण्हू जेको पाण पलांद वठी जाने थो उनका एतरो खतरो न कंदा कयो। जेको मानू बिरादरी के जरिए, वडेरे के जरिए, पुलिस के जरिए बदलो वठण ते कादिर आ, उनका एतरो डप न कयो। पर जे मिस्कीन जो अल्लाह का सवा जो केर ना है, जे मजलूम जो अल्लाह का सवा जो केर ना है, उनका घणो ड्रिजंदा कयो। उन निहते उन मजलूम जे मथा जुल्म ऐं जबर न कयो, छो त जेडी मल अल्लाह जी देग तपंदी आ त वडन वडन जा जाबिरन जा कंध मरोटे छडींदी आ, जाबिरन के तर पातार करे छडींदी आ, छो त अल्लाह सभिनी ॾाढन का वधीक ॾाढो। अलैहि सल्लाहु बिहकमिल हाकिमीन। छा अल्लाह सभिनी बादशाहन जो बादशाह ना है? ॻाल्हायो आहे या ना है? रब पूछे तो अलैस छा मां रब बादशाह जो बादशाह ना आया? जवाब दियो आहे या ना है? चो आहे या ना है? साईं फरमाइन था वदवतुल हाज हत्ता यसदुर, हाजी जी दुआ बि रब रद्द न कंदो आहे जेसी मोटी न थो पहुचे। जेसी घर मोटी न थो अचे तेसी हाजी जी हर दुआ कबूल। वदवतुल गाजी हत्ता यकफुल, ऐं गाजी जेको जिहाद ते अल्लाह जे रस्ते में जंग जे लाइ निकितो आहे, हे जिहाद न जेको हींअर था कनि पिया मुसलमाननि खे मारनि था, इहो जिहाद न आहे, फसाद आ, ही दहशतगर्दी आ जेको मुसलमाननि खे मारियो थो वञे पियो। मुंहिंजा दोस्तो इस्लाम जे नाले ते, नालो इस्लाम जो आ, मगर इहा सरासर खुली दहशतगर्दी आ जेको अॼु शाम में थी रहियो आ। शाम जे मजलूम मुसलमाननि के बेगुनाह मारियो थो वञे पियो। मुंहिंजा दोस्तो इस्लाम जे नाले ते मुंहिंजा प्री प्यारा इहो जिहाद न आहे, जिहाद उहो आ जो काफिर सां लड़े इस्लाम जे झंडे जी सरबलंदी जे लाइ। जेसी मोटी न तो अचे इन गाजी जी हर दुआ अल्लाह वट कबूल आ। वदावतुल मरीद हत्ता यबरा, बीमार जी दुआ बि रब रद्द न कंदो। जेसी चङो भलो चे तेसी ते बीमार जी दुआ बि रब वटि चओ कबूल हूंदी आहे। वदावतुल अख लिअखीह बिज़हरिल गैब, हिकिड़ो भाउ पर पुठ ॿिए भाउ जे लाइ दुआ घुरे, इहा दुआ मुंहिंजो करीम रब रद्द न कंदो। अॼु तव्हां हिते पहुता आहियो, पर घणा तव्हांजा भाइर हिते न पहुची सघिया है। तव्हां हिन कबूलियत जे टुकड़े ते पहुची चुका आहियो। अॼु तव्हां इंशाअल्लाह अल्लाह जे हुज़ूर में दुआ घुरंदो ऐं तव्हां जे लाइ
कबूलियत जा चिट्ठा नाज़ुल थी वींदा पर जेकी तव्हांजा भाइर अॼु हिते हाज़िर न थिया आहिनि खुदा रा उन्हनि खे बि न विसारिजो उन्हनि जे हक़ में दुआ घुर्जो साईं फरमाइनि था त इहा दुआ तकड़ी तकड़ी क़बूल पवंदी जल्दी जल्दी क़बूल पवंदी जेका पर पुठ दुआ घुर्जे वो माण्हू मौजूद नाहे गायबाना तरह कंहिंजे लाइ दुआ घुरो त इहा गायबाना दुआ जल्दी जल्दी अल्लाह क़बूल फरमाईंदो साईं फरमाइनि था व असरा हाज़िर दावत इजाबतन दावतुल अख बिज़हरिल गैब इन्हनि सभिनी दुआउनि मज़ा तकड़ी तकड़ी कबूलियत वारी दुआ इहा अथव जेका हिकिड़ो भाउ ॿिए भाउ जे लाइ पर पुठ गायबाना दुआ घुरंदो आहे अज़न गिरामी त अॼु दुआउनि ऐं दुआउनि जे क़बूलियत जी राति आहे अॼु गॾिजी सलात तस्बीह खां बाद में गॾिजी इज्तिमाई दुआ घुरंदासीं अल्लाह कंदो त सभिनी जा मतलब मुरादूं पूरियूं थी वेंदियूं ऐं हिन राति जे अंदरि कुछ ॻाल्हियूं आहिनि जेके बतौर पैगाम तव्हांखे अर्ज़ करणु चाहियां सुजाग वेठा आहियो सुजाग वेठा आहियो हिकिड़ो पैगाम आहे हुकूमत वक्त जे लाइ मीडिया नोट करे हिन हज़ारनि जो इज्तिमा ऐं ही फ़कीरनि ऐं सूफ़ियुनि ऐं दुर्वेशनि ऐं अल्लाह अल्लाह चवण वारनि जो इज्तिमा असां सभई गॾिजी हुकूमत पाकिस्तान खां हुकूमत सिंध खां ऐं आर्मी चीफ खां ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां ऐं हुकूमत जी पूरी मशीनरी खां असां सभई गॾिजी मुतालबो था कयूं त ब्लास्फेमी लॉ जेको नामूस रिसालत जो कानून आहे उन सां हथ चुरांद न कई वञे नामूस रिसालत जे कानून सां छेड़छाड़ न कई वञे जेकॾहिं नामूस रिसालत जे कानून खे छेड़छाड़ कई वई त असां फ़कीर आहियूं अमन पसंद आहियूं झगड़े वारा न आहियूं असां हथियार बंद न आहियूं असां बारूद वारा न आहियूं दुरूद वारा आहियूं पर जेकॾहिं असांजे नबी जे नामूस ते को हर्फ आयो त असां पंहिंजा सीना कुर्बानी जे लाइ पेश कंदासीं नबी जे नामूस ते पंहिंजूं जानियूं फिदा कंदासीं जानियूं कुर्बान कंदासीं आहे को तव्हां में जेको नामूस रिसालत ते पंहिंजो सिर कुर्बान करे चो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह चो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह अगर नामूस रिसालत जी गाल आई असां पंहिंजा सिर पंहिंजूं जानियूं मुस्तफा जे नामूस ते कुर्बान कंदासीं छा इहो मुतालबो तव्हां सभिनी जे तरफ़ आहे या मूं अकेले जे तरफ़ आहे जेके इन मुतालबे में मूसा शामिल आहिनि से ॿई हथ मथे खणो ऐं ॿियो मुतालबो मां तव्हां खां कंदुसि मञंदो मञंदो कहिड़ा कहिड़ा मञंदो वेही वञो सभई वेही वञो उथण सां तव्हां फ्रेश भी थी वियो नामूस रिसालत जी ॻाल्हि भी थी वई हिकिड़ो मुतालबो तव्हां खां कंदुसि अॼु बेहयाई आम थी वई आहे न्याणियूं माण्हू नथा उथारनि न्याणियूं विहारे छॾियूं अथनि हिकिड़ी रिपोर्ट आई आहे त पाकिस्तान जे अंदर 30 लख औरतूं अहिड़ियूं आहिनि जन जा वार अच्छा थी विया आहिनि शादी न थी आहे उन्हनि जी 30 लख औरतूं अहिड़ियूं आहिनि मां दाई आहियां मुबल्लिग आहियां हिकिड़ो
सैलानी फकीर आया सजी सिंध पाकिस्तान में गली गली नगर नगर घुमंदो आया ऐं मुखे न्याणियुनि जे तरफा मुखे चयो थो वञे त साईं कुछ असांजो बि मर्दनि खे चओ कुछ असांजो ख्याल कनि असांजूं उमिरियूं बर्बाद थी वियूं अॼु न्याणियूं हज़ारे बलक लखे बालग वेठियूं आहिनि माण्हू उथारनि नथा कंहिंखे ॾाज जो बहानो आहे कंहिंखे मीरास जे विरासत जो बहानो आहे कंहिंखे पंहिंजी ज़ात पात जो बहानो आहे न्याणियूं वेठियूं आहिनि बेहयाई फैलजी रही आहे ज़िना आसान थी वई निकाह मुश्किल थी वियो निकाह हलाल मुश्किल कयो वियो आहे ऐं ज़िना आसान कई वई आहे बेहयाई आम फैलजी रही आहे जॾहिं क़ौम में शादियूं न थींदियूं निकाह न थींदा त ज़िना फैलबी ऐं जंहिं क़ौम में ज़िना घणी थींदी उन में वबाई बीमारियूं ईंदियूं ही कैंसर आम थी वियो आहे हेपाटाइटिस आम थी वई आहे ही बीमारियूं आल चाल थी वियूं असांजे पाकिस्तान में छो सबब बेहयाई आहे सबब असांजे बदअमली मुसलमानो भाइरो आउं तव्हां खां मुतालबो कयां थो त जंहिं वटि बि न्याणियूं बालग आहिनि ख़ुदा रा उन्हनि खे उथारियो मां हथ जोड़े अर्ज़ थो कयां त न्याणियूं बालग जंहिं वटि आहिनि उथारियो न्याणियूं न विहारियो ऐं बदकारी खां पाण खे बचायो ज़िना खां पाण खे बचायो बेहयाई का पान के बचायो जे मुस्तफा जा आशिक आयो त बेहयाई का बचो ऐं हलाल के आम कयो हराम का बचण जी कोशिश छा इहा गाल तव्हां खे क़बूल आहे जेके क़बूल आहे सो हथ मथे खणे ऐं टियों मुतालबो मां तव्हां भाइरुनि खां तव्हां अमड़ियुनि भेनरुनि खां मां मुतालबो कंदुसि त माण्हू क़ुरान खां हटी विया आहिनि अल्लाह जे क़ुरान खां हटी विया आहिनि क़ुरान घरनि में पियो आहे सिर्फ़ कसम खणण महिल यादि अचे थो या केॾी महिल सुबुह जो छंडे अखियुनि सां लाहे ऐं साहब ऑफिस ॾे हलियो थो वञे पर क़ुरान पढ़नि नथा क़ुरान खे सम्झण जी कोशिशि नथी कई वञे क़ुरान ते अमल नथो कयो वञे हिकु सबबु इहो हो जो क़ुरान अरबी में आ सिंधी असां आहियूं असांखे क़ुरान सम्झ में नथो अचे इन जे लाइ मूं 7 साल महिनत कई आहे तव्हांजे लाइ ही क़ुरान पाक जो सिंधी तर्जुमो आहे जेको बिल्कुलु सवली ऐं आसान सिंधीअ में 2 दर्जा पढ़ियल सिंधी उहो बि आराम सां सम्झी वेंदो त अल्लाह छा थो फरमाए क़ुरान पढ़ंदा वञो क़ुरान सां कचहरी कंदा वञो मथों महीनो मुबारक अचण वारो आहे केड़ो रमज़ान अर रमज़ान वल क़ुरान यशफ़ान लिल अब्द यौमल क़ियामा क़ुरान ऐं रमज़ान ॿई तव्हांजी सिफारिश रमज़ान क़ुरान जो महीनो आहे तिलावत जो महीनो आहे इन महीने में घणे खां घणी तिलावत करणी आहे मां पंहिंजे सभु मुरीदनि ऐं मुरीदियाणियुनि ते लाज़िम करार थो ॾियां ऐं हर सुन्नी के हर आशिक़ रसूल के हथ ॿधी अर्ज़ थो कयां मुरीदनि खे हुकुम ॾींदुसि ऐं ॿियनि खे अर्ज़ कंदुसि हथ जोड़े अर्ज़ कंदुसि त क़ुरान पढ़ो क़ुरान सम्झो ऐं क़ुरान ते अमल कयो छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे ऐं ही क़ुरान छपियो आहे के कमाई जे लाइ या पैसे जे लाइ न मजूब असांजो छपाई वारो जेको फ़कीर आहे उनखे मूं अर्ज़ कयो आहे त एतिरी क़ीमत लॻाए जेतिरो तुंहिंजो ख़र्च थियो आहे बस ख़र्च जेतिरो थियो आहे त उहो ख़र्च निकिरे त वरी अॻिते ॿियो एडिशन छपाइजे अल्हम्दुलिल्लाह सालियाने उर्स मुबारक में 2000 कापियूं आयूं उहे ख़तम थी वियूं वरी अल्हम्दुलिल्लाह हींअर ॿियो एडिशन आयो आहे ऐं मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त मोटो त हर फ़कीर क़ुरान पाण सां गॾु खयूं वञे ऐं ईअं न वठी ऐं घर में रखे छॾियो पर मूंसां अहद कयो त पढ़ंदव सम्झंदव ऐं पंहिंजे अमड़ियुनि खे पंहिंजे नियाणियुनि खे बि मां अर्ज़ कंदुसि त उहे बि अल्लाह जो क़ुरान पढ़नि क़ुरान ते अमल कनि त अल्लाह जी रहमतूं तव्हांजे घर ते वसी
मुझो चवण तवां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। सब सिफ़ूं सिधियूं कयो, सलात तस्बीह जी नमाज़ अदा कयो।